नवां जतोई ख़बर शामिल कर जदी मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ उमरो जी रिपोर्ट मुताबिक़ तालके मोरो जे शहर नवां जतोई में अहिड़ी हालत आहे त पोइ असांजो मोरो शहर जे उन खां वधीक हालत ख़राब आहे। पुलिस इंतज़ामिया रुगो मंथली वसूल करण में मसरूफ़। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त SSP नौशरो फ़िरोज़ सिंघार मलिक अचण सां तमामु घणा हुकुम जारी कया पर हिन वक़्तु अलाए छो ख़ामोश आहे। नवां जतोई शहर ऐं भरपासे वारनि ॻोठनि में मंशा जो विकिरो सरियाम थी रहियो आहे। शराब ऐं नशावर सोपारियुनि खां पोइ आइस जो नशो नौजवान नसल खे तबाह करे छॾियो आहे। जॾहिं त नौजवान जतोई जे शहरनि जो चवणु आहे त नवां जतोई जी पुलिस इंतज़ामिया पंहिंजी मंथली मुक़ररु करे छॾी आहे। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी अल्ताफ़ उमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। हिते मंशा त ईअं थी हले, होॾां चांहि जो ऑर्डर ॾे, होॾां शराब जो ऑर्डर ॾे। अवल शराब हिते न्यू जतोई पहुचंदो, पोइ चांहि पहुचंदी आहे। इहो जेको आहे DIP जेको हिते जेको इंचार्ज आहे उनजो नालो नथो खणा ऐं उनखे वार्निंग ॾियां थो, उहो पियो थो हिते पहुचाए। ऐं वॾो मुंशी जेको अमजद पवार आहे उहो जेको आहे हर माण्हू खां जंहिंखे मंशात पहुचाए थो 22,000 रुपया डेढ़ महीने जे हिसाब सां वठंदो आहे। ऐं एला अफ़तान खां घुर थो कयां त हिन जे थाणे जी मुकमिल जांच कजे, नओं अमलो आणे ऐं जेको नओं जतोई शहर सां इंसाफ़ कयो वञे।